पंजाब में हुकूमत जी तब्दीली लाए नून लीग सरगर्म पीटीआई छॾींदड़ अलीम खान ऐं ओन चौधरी जी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ सां लंडन में मुलाक़ात। पंजाब में हुकूमत जी तब्दीली समेत सूबे जी सियासी सूरत हाल ते गौर। अलीम खान ऐं ओन चौधरी जो मुलाक़ात ते तबसरे खां इनकार। मरियम नवाज़ चयो आहे त फ़िलहाल मुलाक़ातुनि बाबति कुझु ॿुधाए नथी सघां। मीडिया सां जल्द ॻाल्हि ॿोल करे ॻाल्हियुनि बाबति आगाह कंदसि। पंजाब में तब्दीली आईनी तरीक़े सां आंदी वेंदी। कंहिं बि सूबे वफ़ाक़ ते चढ़ाई कई त सूबे गवर्नर राज लागू कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर चयो आहे त इमरान कूड़ो शख़्स आहे, इस्तीफ़ा ॾेई फिरी वियो, हाणे अदालत में मुखालफ़त करे रहियो आहे। कंहिंखे बि इस्लामाबाद चढ़ाई जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सियारे में गैस जो बहरान पैदा थियण जो ख़दशो। वज़ीर आज़म बि सियारे लाइ गैस जो इंतज़ाम न थियण जो एतिराफ़ करे वरितो। थरकोल ब्लॉक 2 जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ चयो त गैस महांगी थियण सबबि सियारे लाइ गैस जो इंतज़ाम न करे सघिया आहियूं। गुज़िरियल ॾींहुं मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक बि चयो हो त सियारे में गैस तमामु घटि हूंदी। कोशिश हूंदी त शहरियुनि खे नाश्ते ऐं रध पचा जे वक़्त ते गैस फ़राहम कई वञे। आज अगर घर में भी बिजली जो बन रही है उसमें जो फ्यूल कॉस्ट जो है शायद 3.5 रुपए है पर यूनिट, और बिजली जो बन जाती है तो उसकी शायद पर यूनिट कॉस्ट 17 रुपए है। हमारा जो ज़र मुबादला वो उसकी खती रकम बच जाएगी, और जहां पर 100% थरकोल जो है उनको सप्लाई किया जाए, जिससे कि पाकिस्तान के बिलियंस ऑफ डॉलर्स बच जाएंगे। थर जो कोयलो मुल्की मईशत में इनकलाब आणे रहियो आहे। थर जी तरक्की पाकिस्तान जी तरक्की आहे। थरकोल ब्लॉक 2 जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त थर जी कोयले मां 300 सालनि ताईं बिजली पैदा थी सघे थी। थर जे कोयले खे इस्तेमालु न करणु इज्तिमाही ग़लती हुई। हर पार्कर की रेगिस्तान से फैसलाबाद की इंडस्ट्रीज को बिजली पहुंचा रहे होते। कोई ये अंदाजा नहीं कर सकता था कि हम थर पार्कर के रेगिस्तान में अपना ये कड़वा पानी से हम फसल भी उगा सकते हैं, वहां मछली भी पैदा कर सकते हैं। एक इनकलाब है, और ये इनकलाब इसलिए हो सका कि सूबाई हुकूमत ने अपना जिम्मेदारी पूरा किया, मगर वफाकी हुकूमत ने हमें सपोर्ट किया।
अगर सपोर्ट नहीं कर रहे होते, अगर सैबोटेज कर रहे होते, जैसे हमने थोड़ा बहुत एक्सपीरियंस किया 1-2 साल के लिए, तो बहुत मुश्किल होता हमें यहाँ पहुंचने तक। थर पाकिस्तान के तब्दील करे रहियो आहे। थर पार्कर में शहबाज स्पीड वारो कम चाहियूं था। 1 साल अंदर पाकिस्तान में 100 इनकलाब आणे सघिजे थो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी थरकोल ब्लॉक 2 जे इब्तिदाही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पहिरियां थर में गुरबत बाबति ॿुधायो वेंदो हो, पर हाणे हिते औरतूं ट्रक हलाइण खां वठी इंजीनियरिंग जे शोबे में कम करे रहियूं आहिनि। ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण वज़ीर आज़म ऐं असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। थर को बुरा भला इतना कहा गया था के कोयले को कि जी इसकी ये तो आग लग जाएगी, बाहर निकलेगा तो जल जाएगा, इसकी क्लैरिफिक वैल्यू नहीं है, ये पावर जनरेशन के लिए नहीं हो सकता। अप्रैल 10, 2019 थर से पहली बार बिजली नेशनल ग्रिड में गई और वो बिजली ये बता दूं कि सीधी फैसलाबाद गई यहाँ से और तो पाकिस्तान को रोशन कर रही है। थर की सक्सेस जो है वो थर के लोगों की वजह से है। ये जमीन थर के लोगों की थी, उन्होंने हमारे हवाले की और इस वजह से ये कोयला निकल सका यहाँ। और हमने अब्तुल इम्कान कोशिश की है कि उनका पूरा ख्याल रखा जाए। रुक जाती है बट लॉ ऑफ द लैंड इज फाइनल। प्रोविंसेस के शेयर्स को आप इस तरीके से नहीं काट सकते। थर जे कोयले मां पैदा थींदड़ बिजली पंजाब समेत समूरो पाकिस्तान इस्तेमाल करे रहियो आहे। सिंध 70% गैस पैदा करे थी। थर जो कोयलो समूरे मुल्क जी तवानाई ज़रूरतुनि खे पूरो करे सघे थो। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख थरवासियुनि खे मुफ़्त बिजली ॾियण जी अपील कई। यहाँ के लोग सर, थर के लोग बहुत गरीब लोग हैं सर, बहुत ज़्यादा गुर्बत है इधर, बहुत ज़्यादा ज़रूरत है डेवलपमेंट की जो हम कर रहे हैं, सिंध गवर्नमेंट कर रही है, लेकिन उसमें आपकी मदद चाहिए होगी सर। हम सर ये चाहते हैं और लोग भी एक्सपेक्ट करते हैं कि आप हिदायत दें एनटीडीसी को, पीपीआईबी को कि सर यहाँ थर के लोगों को जो टाइम कंज्यूमर्स हैं उनके 300 यूनिट तक उनको फ्री बिजली इनसे फराहम करवाएं सर आप। ये मतलब एक बहुत बड़ा कदम होगा और यहाँ के लोगों के लिए सर एक खुशखबरी भी होगी। आर्मी चीफ जी मुकर्ररी जो तरीक़ो आइन मौजूद है। नए आर्मी चीफ जी मुकर्ररी भी आइन मूजिब ही थींदी। सदर आरिफ अलवी चयो आहे त इमरान पंहिंजनि ॻाल्हियुनि जो जवाब पाण ॾींदो। फौज खे न्यूट्रल रहण घुर्जे। असेंबली में न वञण इमरान खान जो ज़ाती फ़ैसिलो हो। मूंखां पुछे हा त ॿियो मशवरो ॾियां हा। पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक्स की जांच लाइ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त शहबाज शरीफ़ ऐं राना सनाउल्लाह कुझु बि करे वठनि, लॉन्ग मार्च खे रोके न सघंदा। चोर ऐं संदन हैंडलर्स ॿुधी वठनि, क़ौम धाड़ियलनि खे तस्लीम न कंदी। इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जी तयारी सोची सम्झी करे रहियो आहियां। छा एजेंसियुनि जो कमु फ़ोन टैप करणु, ड्रेजाइण ऐं धमकाइणु आहे। असां सियासत न पर क़ौम खे आज़ादु कराइण लाइ जिहाद करे रहिया आहियूं। हक़ीक़ी आज़ादी जी ऑडियो लीक्स मां ख़बर पइजी वई आहे। इमरान जो असल ऐं ख़ौफ़नाक चेहरो साम्हूं अचण वारो आहे। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान केपी जो हेलीकॉप्टर ऐं वसीला इस्तेमाल करे रहियो आहे। केपी हुकूमत बि रुगो इमरान खे इक़्तिदार में आणण लाइ कमु करे रही आहे। मुखालफ़नि ख़िलाफ़ जेको थिए हलियाल ऐं तव्हां जे ख़िलाफ़ थिए त हराम। इमरान खान जी हर ॻाल्हि फितनो ऐं साज़िश आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ इमरान खान जे बयान ते रद्दमल ॾींदे चयो आहे त इमरान खान पंहिंजी हुकूमत में मुखालफ़नि जी रिकॉर्डिंग्स खे जाइज़ करार ॾिनो हो। हाणे खेसि पसंदि जी JIT न मिलंदी। सिंध पुलिस जा सवे दस्ता इमरान जो इस्तक़बाल करण इस्लामाबाद पहुची रहिया आहिनि। ऑडियो लीक्स बाद इमरान जो चेहरो बेनकाब थी वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त हाणे इमरान जी ब्लैकमेलिंग में केर न ईंदो। इदारा आइनी ऐं कानूनी हदुनि में कमु करे रहिया आहिनि।
बुज़दिल लॉन्ग मार्च जो ऐलान छो नथो करे। एमएसटी स्कीम सां रुगो टैक्स माफ़ थींदो आहे। 10 पंहिंजी जॻह ते मौजूदु रहंदो आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदियाल जा नेब कानून में तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त ॾिसणो इहो आहे त नेब कानून में तरमीमूं बुनियादी इंसानी हक़नि ख़िलाफ़ आहिनि या न। हुकूमत नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं 3 महीननि लाइ मुलतवी करण जी दरख़्वास्त करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां वधीक मुशावरत लाइ सिंध, पंजाब ऐं केपी जे चीफ सेक्रेटरीज़ ऐं आईजीज़ खे बि तलब कयो वियो। इलेक्शन कमीशन, दिफ़ा ऐं घरू सेक्रेटरीज़ तोड़े डीजीएमओस खे बि सॾायो वियो। रावलपिंडी जी अदालत वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सनाउल्लाह खे इश्तिहारी करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। कंहिंखे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। रावलपिंडी जी एंटी करप्शन कोर्ट जे ॿीहर हुकुम बाद एंटी करप्शन जी टीम वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सनाउल्लाह जी गिरफ़्तारी जा वारंट सेक्रेटरी थाणे खे वसूल कराए छॾिया। इस्लामाबाद पुलिस चयो आहे त राना सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स ज़ाब्ते मूजिब वरिता आहिनि। एंटी करप्शन टीम कानूनी मामले खे कानून मूजिब हल करे बयानबाज़ी न करे। पंजाब जी एंटी करप्शन में दाख़िल केस ख़िलाफ़ घरू वज़ीर राणा सनाउल्लाह अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। राणा सनाउल्लाह चयो आहे त एंटी करप्शन बदनीयती करे 4 साल पुराणे केस में जालसाज़ी करे वारंट जारी कराया। वारंट सां गॾु केस जो रिकॉर्ड बि लाज़मी हूंदो आहे जेको पेश नाहे कयो वियो। फॉरेन फंडिंग केस में पीटीआई जे एफआईए खे गिरफ़्तारियुनि खां रोकण वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी जांच इदारे खे कानून मूजिब कार्रवाई जारी रखण जी हिदायत करे छॾी। पीटीआई जे दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी। स्टेट बैंक पारां व्याज जी शरह 15% बरक़रार रखण जो ऐलान। हलंदड़ साल महांगाई जी शरह 19 खां 20% रहण जी अॻकथी कई। इस्लामाबाद हाई कोर्ट कलम 144 ख़िलाफ़ पीटीआई अॻवान असद उमर जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त धरणे केस जो हिकु फ़ैसिलो मौजूदु आहे। धरणे या रैलीअ खे लॼाइल इजाज़त वठणी पवंदी आहे। दरख़्वास्त वठींदड़ जमायत जे 2 सूबनि में हुकूमत आहे। छा उते कॾहिं बि कलम 144 लागू नाहे थियो। पंजाब ऐं केपी में तव्हां जी हुकूमत आहे। पहिरीं वञो, ॿिन्ही असेंबलियुनि मां कानून ख़तमु करायो, पोइ हिते अचो। सिंध जे बोड मुतासिर इलाइक़नि में बीमारनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 8 ॼणा फोत। केतिराई मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ी जी बीमारियुनि में वरतल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बीठल बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो बि जारी। बीठल बरसाती पाणी निकाल करण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट जो सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में क़ाइम टेंट सिटीज़ में मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम न करण ते कावड़ जो इज़हार। अदालत बरसात मुतासिरनि वारी गॾियल दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी कंदे आपाशी खाते खां
पानी की कुदरती लंघन ऐं ढोरनि बाबति सर्वे रिपोर्ट तलब करे वरिती। मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। PD स्कार्प जे मुक़ररी करण जी हिदायत। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स में चयो त रिकॉर्ड मूजिबि टेंट सिटी त क़ाइमु कया विया आहिनि पर सहूलियतूं फ़राहम नाहिनि कई वयूं। टेंट सिटीज़ में सिहत, खाइण पीअण ऐं साफ़ पाणी जी बि सहूलियत नाहे। सिंध हाई कोर्ट उमेर बाब जे घर भातियुनि जे क़त्ल केस में 15 ॾींहनि अंदरि जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत MP बुरहान चांडियो जी ज़मानत पकी करे छॾी। सरदार चांडियो जी ज़मानत जी मंज़ूरी ख़िलाफ़ फरियादी जी दरख़्वास्त रद्द। अदालत जवाबदार अली गौहर चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे चयो त 5 साल थी विया आहिनि, केस हलियो ई नाहे। सरदार चांडियो केस जे ट्रायल ख़िलाफ़ हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठे। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 7 में ऑनलाइन फूड डिलीवरी जे दुकान में सिलेंडर धमाको, 7 ॼणा ज़ख़्मी, 2 जी हालत गणती जोगी, गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो। खोड़ा वेझो क़ौमी शाहराह ते डस्टन जो अॻियां वेंदड़ सुज़ुकी खे टक्कर। हिक ई कुटुंब जा 3 ॼणा फोत, 15 ज़ख़्मी। फोतुनि जो तालुक़ नवाबशाह सां आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में IBA ऐं ATS पास उम्मीदवारनि जा आफ़र आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरा ऐं धरना। मुतालबा मञण जो मुतालबो। यूक्रेन जे ताज़ो रूस में शामिल थियल शहर क्रीमिया खे मॉस्को सां ॻंढींदड़ पुल ते हमले बाद रूस जा यूक्रेन ते 84 मिसाइल हमला यूक्रेन जे दिफ़ाई हंधनि खे निशानो बणायो वियो। 11 ॼणा मारिजी विया। रूसी सदर व्लादिमीर पुतिन पुल खे तबाह करण वारे अमल खे दहशतगर्दी करार ॾींदे चयो आहे त ज़िम्मेवारनि खे जवाब ॾियणो पवंदो। रॉयल स्वीडिश अकेडमी मुआशियात जे नोबेल इनाम जो ऐलान करे छॾियो। मुआशियात जो नोबेल इनाम अमेरिका जे 3 मुआशी माहिरनि बबन S बर्नानकी, डग्स W डायमंड ऐं फिलिप H डेबो खे गॾियल तौरु ॾिनो वियो। इनाम जी रक़म बि 3 मुआशी माहिरनि में गॾियल तौर ते विरहाई वेंदी।